सच्चो इश्क करेस खुदा जो कसम ये दुनिया विसरी वेंदी। फलादा में वो तो करे तुझे भाव जो अफसोस इन मोहब्बत घणन जा घर तबाह कया। बगावत का दूसरे अड़ा रिश्तन सा जिनसे अखियत दे कारी पट्टी बदल है नीस घटो नीस दिया मापा जो पान के बाह नहीं कंदस पूरो लंडो ही लठ यो मेकअप ही सुखियो हाणे बंद कर ये ना आ रहा है मतलब मुझे भाव जी जिंदगी जो सवाल है मुकद्दर में पैजे लिखो मौला 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 मुझे मौला मुझे मुकद्दर में मौला मुकद्दर में पहजे मौला लिखो छा इतने आसे अबा ओ बा मार का खुदा जी पवे ने मुझे पुट के एडो तो कुटियो था ने जो सजो जो जिते जेतरा गजरानी तो करे बेटी तू जाते ना है बाकी भाई ए तो मुर्सु कयो ए मुर्सु गई मार का पवे ने ये वो मगे कुटन बैठी है 3 रुपए बजे ये चंबोण दिए 3 बजे ए बना चोपल भी सारे आए मां खणी आयो थे इतने को जेड़ी दारू धोनी मां मने गाना बच्चा चूर के हाथ लाए भाई हम जा बच्चा मु अम्मा जा पांचे बच्चे के पानी कुट रहे हैं निधन को करे मारे थे 51 के भी पांचा बच्चा प्यारा हुंदा है तू केड़े किस्म जो भी आई जो पुट के हाथ दा पादराना आया थई छोरा सजो डो तुंजो न त कालू ऐं हाकम छा थींदा आहिनि जो मूंसां वाड़ो अटकाइनि दारू नारो माता ने दारू नारो मुझे बच्चा तो घणा तक आया था ने जोर आया था तने रवाडो मार पवे ने हाकू ऐं कालू के मुझे बच्चे के निंदण को करे दुबे वांगुर कुटियो था ने तू जाने ला पी रेस बाकी कर अस्सलाम वालेकुम अस्सलाम बापी लचाला ओले मरवान दा बर मुजादा तू मुसलमान दा बर ओले के दकले मुके दकड़ा किले दो पूरा दद दो गडी पूरा दद मुझे बच्चा ने पीला अज तो के मामा ये दर्जन जी कहानी बुला तो चाया पा जाओ तू तो मुझे पग मटियारी मुखे हाकू आई कालू निडर को करे कुछ हा मोर हू पाण खे मोतबर सवायो समझंदा आहिनि मोर सरदार साहब उन्हनि खे पंहिंजो सजण कुझु सवायो थो सम्झे बाक़ी असांखे तव्हांखे त कुझु सम्झे ई नथो। हा मोर शाहू सही थो चए हू सरदार साईं जे चवण ते कंहिंखे मोजा हणी सघनि था
पर जेकॾहिं के ॾाढे जे रुख चढ़ी आहे न त पोइ मोचड़ा ही बि ॾाढा खाईंदा। अला एतिरो सॼण सम्झंदा हिकु ॾींहुं असांजी अखि खुलंदी। हा मोर, हिकु न हिकु ॾींहुं कंहिंजी अखि त ज़रूरु खुलंदी जंहिंखां हू डिॼंदा। हाँ मुंहिंजा बचड़ा, तूं सच थो चवीं। जेसीं ताईं सरदार साईं खे ख़बर पवे तेसीं ताईं असां ग़रीब निधड़ काथी कुटबासीं। मुंहिंजी दाव बि अलाह खे अथनि। कोड़ीअ जो कणको इन मुअनि जे दिल ते धड़को थींदो। आमीन आमीन। चाचा गुलण काॾे था वञो? पुट मेहरान रईस जहांगीर खान ॾिठा वञूं। पुट जबार जे नौकरीअ लाइ अर्ज़ु कयो आहे। मन पुट खे नौकरी मिली पवे। वाह चाचा वाह। बबरनि खां ॿेर थो घुरी। बबरनि कॾहिं ॿेर ॾिना आहिनि छा? यार सजण चवीं सच थो। 2 साल थी विया आहिनि रुगो कूड़ा दिलासा था मिलनि। पर बाबा खे केरु सम्झाए? रोज़ थो चए हलो रेस ॾे। अॼु वञी रेस खे मिंथूं बि करणियूं पवंदियूं, पेरें पढ़णो पवंदो ऐं ॿाहूं ॿधणियूं पवंदियूं। ऐं इहो वञी चवंदासीं अलाह जे वास्ते ते नौकिरी ॾे। नौकिरी वठणी कान थी पए पर पिनणो थो पए पिनणो। तव्हां भली वञो पर इहो यादि रखिजो थींदव कुझु बि कोन। जंहिं सॼे ॻोठ खे कब्रिस्तान बणाए छॾियो आहे उहो तव्हांखे नौकरियूं कहिड़ियूं ॾींदो? नौकरियुनि जा रुगो दिलासा ॾींदा आहिनि। उहे पोइ MPA हुजनि या MNA हुजनि। असांजा नौजवान ॾिसो हर साल डिग्रियूं वठंदा आहिनि ऐं उहे नौजवान रुगो कागज़ खणी ऑफिसुनि जा धिका ऐं थाॿा खाईंदा आहिनि। पर अॼु ताईं कंहिंखे नौकरी कान मिली आहे। इहो ई अफ़सोस आहे। हा चाचा, डिग्रियूं त मूं वटि बि आहिनि, इमरान वटि बि आहिनि, पर नौकरी अंगूठो। पुट मिंथ करण सां असां लही त कोन वेंदासीं न। सादिक तूं अञा ॿारनि सां गॾु आहीं। रईस ज़रूरु इंसाफ़ कंदो असां सां। इंसाफ़ किथे आहे इंसाफ़ चाचा? अॼु ताईं कंहिंखे इंसाफ़ मिलियो आहे? वॾेरनि भोतारनि खे असां वोट ॾियूं था ऐं असांखे छा मिलियो आहे? रुगो धिका ऐं थाॿा। यार सॼण ग़रीबनि खे कॾहिं इंसाफ़ मिलियो आहे छा? असांखे पंहिंजो हक़ वठणो पवंदो ज़ालिमनि खां ऐं तव्हां रुगो सुजाग थियो। अॼु चाचो गुलण भोतार ॾे थो वञे नौकरी वठण जे लाइ, पर हिकु ॾींहुं उहो ज़रूरु ईंदो जो इहो भोतार असां ॾे पाण हली ईंदो। सिर्फ़ु हिकिड़ी शइ बंदि कई, पंहिंजो वोट। यार मेहरान तव्हां जूं ॻाल्हियूं सही आहिनि। अलाह कंदो हिन ॻोठ में अमन थींदो। कल्ह रेस वाइदो कयो आहे ऐं कसम खयो आहे त हिन ॻोठ जा मसाला हल कंदो ऐं असांजे भाउ जबार खे बि नौकरी ॾींदो। तव्हां पंहिंजा दलील पाण वटि रखो। असां वञूं था रईस ॾे। अचो पुट हलूं। चाचो भली वञे पर यार मिलंदसि त नाकामी। यार पुनल बुरी ख़बर आंदी अथव। छा थियो आहे पिरल? ख़ैर त आहे? सारंग ऐं रेशमा पकड़िजी पिया यार। ख़ुदा ख़ैर करे सारंग खे। सरदार खान वरी बि फ़ैसिले में उन्हनि खे मौत जी सज़ा ॾींदो यार। ऐं हर चकर ईअं ई थींदो रहियो आहे यार। यार यार मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे यार असां नौजवान अॻु में ईअं छो नथा सोचूं यार? छो नथा सोचूं यार? छो नथा सोचूं? असांजे इन कदम खणण सां असांजे ख़ानदान ते कहिड़ी क़यामत टुटंदी यार? कहिड़ी क़यामत टुटंदी यार? यार मां चवण इहो थो चाहियां त तूं बि सिधे रस्ते ते हल यार। तूं बि सिधे रस्ते ते हल यार। मूंखे डप थो थिए त किथे यार तूं बि ईअं छॾे ॾे यार, छॾे ॾे। पिरल मां सभु कुझु ॼाणियां थो। मूंखे केर बि न सम्झाए। यार छा कुझु न कयो आहे सरदार खान हिन ॻोठ वारनि जे लाइ? सरदार खान त पंहिंजे हिन ॻोठ वारनि खे बचो सम्झंदो आहे। बच्चा ईअं कंदा त सज़ा बि मिलंदनि। मूंखे सभु ख़बर आहे त सरदार खान हिन ॻोठ वारनि जे लाइ भलो सोचींदो आहे, पर जीअण त हर माण्हू जो हक़ आहे। पोइ छो नथा पंहिंजी मर्ज़ी सां असांखे जीअण ॾियनि? मां ॼाणियां थो त सरदार खान हिन ॻोठ वारनि जे लाइ हक़ कयो आहे, पर हक़ सां जीअण त ॾियनि। पर पिरल मोहबत करण गुनाह त न आहे। इन मोहबत खे तव्हां पंहिंजो हक़ था सम्झो? जेके ॿियनि जी इज़तूं खणी ॿियनि जा पटका धूड़ करे
ऐं उन खे तव्हां पंहिंजो हक़ था सम्झो। सही कयो आहे सरदार ख़ान इहो कानून कढी। तो पोइ मां नथो मञां हे कानून खे जंहिंमें मोहबत करण वारनि खे सज़ाए मौत जो हुकुम ॾिनो थो वञे। अॼु सरदार ख़ान फ़ैसिले जी फतवा ॾी। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला। इसी साले अफ़सोस थो थिए, मूंखे हिन तुंहिंजी कुते वारी ज़िंदगीअ ते अफ़सोस थो थिए। कमरला दे ख़बर ॻोठ वारनि खे बरगलाईंदो आहे त जुमिलो छा कंदो। अॼु पई ख़बर त जुमो छा आहे। जुमो थिए जिन, जेके पकड़े तंहिंखे मारे या खारे थिए सोलो। मां चवां थो त मूंखां माफ़ी वठ, मुंहिंजे पेरनि ते किर त तोखे आज़ादु करे छॾियां। जिस्म ते भली बाहि जा वठा ॿारे छॾ, पर तो ज़ाल मांगे हाणे अॼु झुकियो हाणे सुभाणे झुकंदुसि। मार जहांगीर खान वरंदे कुझु बि कोन को। अरे सॾु कर हाणे पंहिंजे ॻोठ वारनि खे त अची तोखे बचाइनि, ऐं जंहिंजे करे तूं क़ैद में आहीं। अदा जहांगीर खान, ही दरिया खान बग़ावत जी इंतिहा करे छॾियो। हाणे मारिस छुटे जान, न रहंदो इन जो सच। सालार खान, सच खे अॼु ॾींहं ताईं कंहिं मिटायो आहे जो तूं मिटाइण आयो आहीं? छोरा वाक़ई ज़िदी रो आई छुई सां वात से पियो मां तॾहिं बि बक बक कान थी वञे। या जुमन जिन आहे, चंपड़ींदो या खारींदो या मारींदो ई बच। अरे जुमा, तूं रहियो आहीं सॼी उमिरि इन्हनि जो चमचो, सॼी ज़िंदगी परा घर फिटाया अथई। अरे तूं वञी चमचागिरी कर, बकवास बंदि कर। अरे तूं छा थो सम्झी त ही जहांगीर खान तोखे बश करे छॾींदो? तोखे रोज़ रोज़ ॾंभ ॾींदासीं त हिन तर में का माउ पंहिंजे पुट जो नालो दरिया खान न रखे। मूं जहिड़ा दरिया खान कई पैदा थींदा ऐं तव्हां ज़ालिमनि खे मारींदो। अरे बकवास बंदि कर। तो जहिड़ा कई दरिया खान मां ॿधी ते मारे छॾिया। मां ई जुमो जिन, जेके चंपड़ा ते के मारिया या खारिया। चुप कर जुमा जिन। अरे बस कर, बंद कर बकवास। बदनामी जो करो दाग लगायो आ। दाग चौथी समझी तो तू जिंदा बचंदी आ, कान बचंदी आ। सोट खुदा जे वास्ते मुखे न मारियो। चुप। ओ तोखे चिंता न चली तू जरूर मरंदी है, ऐं तोखे जरूर मारींदासीं। अरे अरे के न चली तू चल मुखे दा चल। बस अदा बस राम कर, एतरो सोचे ही चोरी चिनी आए। बाजाई मुझे चाहती है तेरे रक्त जो मानी बचाई हुआ तू मुखे न चल। अदा ही पाऊं थी बधाई, बख्शी करो न के माफ कर, माफ थी बधाई। इनके छड़ी जा बधाई, इन साजे मोहते ताकी मले छड़िया किए माफ क्या न के।
शर्मिंदा तू परे थी हिन कसां इते छो करियो ॿुधाए छो न कई असांजी इज़त जो ख्याल हाणे त तोखे मारणो पवंदो मारणो हाणे सॼो ॻोठ असांजी बेइज़ती कंदो परे थी मुंहिंजी भेण खां परे थी तव्हां सभु चरिया थी आहियो छा असांजे ॿारनि खे बि नथा ॾिसो अदा तूं हिन खे फ़ाइदे करण थो चाहीं हिन जा त नांगणपण जी सरे आम असांखे ॾंगियो आहे अदा अदा तू मूंखे बचा मां ग़लती कई आहे न मूंखे ग़लती जी सज़ा बि तूं ॾे भाउ तूं ॾे तूं बुत छा लॻो बीठो आहीं मां कारी आहियां न त पंहिंजे हथनि सां मूंखे घुटो ॾे मार मुंहिंजा भाउ मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे मुक़दर में पंहिंजे ना भेण लिखियो मां तोखे बचाए दसि जहिड़ी बि आहीं मुंहिंजी भेण आहीं दुनिया भली छा बि चए मूंखे कंहिंजी परवाह न आहे तूं बस कर थी तोखे कुझु न थींदो बस कर ये भेण न डाइण आहे डाइण रूंदे हरनि जे मथां सदको थी वियो आहे कुर्बान थी वियो आहे नागण आहे नागण जे असांजी इज़तुनि खे असांजी ग़ैरतुनि खे ॾंगियो आहे ॾंगियो मां हिन खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि कॾहिं बि माफ़ न कंदुसि दादा हे जहिड़ी बि आहे मुंहिंजी भेण आहे दुनिया जी परवाह न आहे भली दुनिया मूंखे बैगर चवे मूंखे कंहिंजी बि परवाह न आहे तुंहिंजी बि न आहे ऐं तुंहिंजे भाउ जी बि न जेको मुक़दर में लिखियलु आहे उहो मूंखे क़बूल आहे दोदा मुक़दर त इहो थो चए त हिन खे सरेआम फांसीअ ते चाढ़जे याद रख सरमद मां हिन खे हिन घर में रहण कोन ॾींदुसि मां हिन खे ज़रूर मारींदुसि बस कर दी जेको मुक़दर में लिखियलु हूंदो इहे थींदो मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला सारंग तो असांजे पग जा सभु वर खोले असांजी इज़त खे सरे आम नीलाम करण जो ऐलान कयो आहे न सरदार असां ग़रीबनि जी इहा कहिड़ी मजाल जो तुंहिंजे शान में गुस्ताखी कयूं अदा साईं सारंग इहा दावा कई त मां तव्हांजे ॻोठ मां छोकिरी भॼाए वेंदुसि पर अफ़सोस नाकाम थी वियो सारंग मां तोखे हाणे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो ॿीहर ॻोठ में केरु बि ग़लती न कंदो सरदार साईं मूं त पंहिंजो सिर हाज़ुर कयो आहे पर इहो बि मां ॼाणा थो त मां मोहबत करे को ग़लति कमु न आहे कयो मोहबत करणु बाबा सभिनि जो हक़ आहे सभिनि जो ॻोठ जी छोकिरियुनि खे ॻोठ मां भॼाए ऐं चवीं त मूं ग़लति कमु न आहे कयो मुंहिंजो वसल आहे न तव्हां जहिड़नि आशिकनि खे सीने में सिधू गोलियूं हणां त पोइ हलाए गोली बाबा साईं हलाए जे मोहबत में मरियुसि तोखे मयार कोन ॾींदुसि मारींदुसि तोखे ज़रूर पर थोरो सब्र कर मूंखे अदा सां इहो हुकुम मिले इहो त तव्हांखे वक़्तु ॿुधाईंदो त रहम थो थिए या ज़ुल्म बाबा साईं दोदो ॾाढो कावड़ में हुयो मथां किथे छोकिरी खे नुक़सान में विझे सरदार साईं किथे दोदो न्याणी खे मारे न विझे जानण तूं वञी दोदे खे रोक त न्याणीअ खे कुझु बि न चवे जी बाबा शहबाज़ वठी वञीसि बंदि करीसि सुभाणे फ़ैसिलो कंदासीं
बोल न भोतार घर कोने तो छा भोतार वायदो कयो आहे त तूं जे पुट जबार खे नौकरी ॾींदो बाक़ी तारीख़ ठिंकरियो बीठो आईंदो नौकरी मथा पाबंदी लॻी विया भोतार छा करे पोइ बि तव्हां सां मां वाइदो थो कयां भोतार खे चई कीअं बि करे तव्हांखे मां नौकरी वठी ॾींदुसि जुमन भोतार जहांगीर ख़ान असांखे पक ॾिनी हुई त अॼु तुंहिंजे छोकिरे खे आर्डर वठी ॾींदुसि महिरबानी करे असांजे लाइ कुझु महिरबानी करे असां ते जुमन अॼु असांखे रेस खां पक करणी आहे नौकरी ॾींदो या न त आसरो पले असां ग़रीब ॿियो को रोज़गार कयूं बाबा भोतार त हिकु कमु सां आयो आहे ॿियो तव्हां रोज़ फिरियो बीठा आहियो जुमन जे भोतार नौकरी नथो ॾे त का बि ॻाल्हि न आहे जुमन असां कमकार रोज़ घर जा छॾे रोज़ अचूं था ऐं रोज़ भोतार असांखे दिलासा थो ॾे हलो बाबा जान छॾियो हूं बि जुमन जिन आहे जंहिंखे चंबड़े तंहिंखे मारे या खारे हलो मां घड़ी कोन खेती मां त बदकिस्मत थी वई आहियां मां खोर थियां पंहिंजी भेण सां तूं अॼु बि गुलाब जे गुल जी महकंदी आई मुंहिंजी भेण अम्मा ही बाबा हुजन त असां केॾो पुछंदा हा जी सब खां वॾो दुख त इहो आहे जो असांजो अबो मां कोन्हे रब बाक़ा इहे दुआ आहे त को बि छोरो छीनो न थिए को बि छोरो छीनो न थिए हिन घर में सब असांजे दुश्मन आहिनि नाती भाॼई जो आहे उहा त असांखे पंहिंजे बचनि वांगुरु प्यारु ॾींदी आहे उन जे करे त असां भेण भाउ जहिड़ा आहियूं अदा तोखे यादि आहे त जॾहिं बाबा ज़िंदा हुयो त सोटनि खे चई वियो त मां हुजां या न हुजां पोइ बच्चे जी पार त हुजे पर अदा असांजी सोटनि त असांजे मथां केॾा ज़ुल्म कया आहिनि केॾा ज़ुल्म कया आहिनि मां जो ज़िंदा आहियां तुंहिंजो भाउ तूं परवाह न कर तुंहिंजो केर बि नालो न वठंदो मां आहियां न तूं दिलजा कर भला तुंहिंजो सभु ठीकु थी वेंदो सभु ठीकु थी वेंदो मां बार बार सदके वञा पंहिंजे बचड़े तां जीजल अमड़ दिलि सां यादि करे ऐं दुआ करे त पुटु गॾु न हुजे अम्मा तुंहिंजी यादि ॾाढी सताईंदी हुई ऐं मूं पीउ जूं दुआऊं न बाबा जानी तव्हां त काफ़ी यादि ईंदा हो बाबा साईं तव्हांजी दुआनि सां ई त मां कुझु बणिजी आयो आहियां मां पुट तुंहिंजे लाइ रोज़ दुआऊं घुरंदी हुयसि कि मुंहिंजो पुटु जल्द सां जल्द पंहिंजे घर अचे इंशाअल्लाह पुटु तुंहिंजी सभु दिलि जी उमेदूं पूरी थींदियूं इहे मूं मां जी दुआऊं आहिनि जंहिंसां तूं वधीक प्यारु कंदी आहीं तुंहिंजो पुटु अॼु शहर खां वापसि अची वियो अथई ऐं हाणे हिन ॻोठ में स्कूल खुलंदो इस्पताल ठाराईंदासीं ऐं मस्जिद ठाराईंदासीं सभु कुझु सरकार खां बहाल कराए हाणे पंहिंजे ॻोठ खे रोशन बणाईंदासूं जान ज़ेब तूं चरियो थी वियो आहीं छा अगरि तूं ॻोठ वारनि मां न कुते वारो इहो पटो कढंदे न त मथे ते चढ़ी वेंदा बाबा तंहिं करे ई असांजे पेरनि में झुकियल हुजनि त सही आहे चाचा ग़रीबनि जो त हक़ आहे इल्मु पढ़ाइनि अरे बाबा ईअं न कजांइ पोइ असांखे रईस केरु मञींदो असां हिन ॻोठ वारनि जा रईस आहियूं उहे असांजा हारी जेकर हीअं थियो न पोइ सभु नवाब थींदा चाचा ही तव्हांजी कहिड़ी सोच आहे बाबा ये ॻोठ वारा असांखे फाहियूं ॾींदा हिनखे मथे ते न चाढ़जा रहम कजा जुमन त आहे जिन जंहिंखे चंबड़े तंहिंखे मारे या खारे मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे
मुक़दर में पंहिंजे लिखियो मोल छा आहे सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे मुक़दर में पंहिंजे